सतगुरु बाबा हरभजन साहिब उदासीन। गुर हरभजन नाम जिहाज, चढ़े सो उतरे पार। जन्म मरण दुख कटिए, श्रद्धा विश्वास मंदार। जॾहिं हिन संसार में गुमराही ऐं अज्ञान जे अंधकार जा घाटा बादल छाइजी वेंदा आहिनि, संसारी जीव मुहाद खे थियण लॻंदा आहिनि, तॾहिं परम पिता परमात्मा हिन पृथ्वीअ ते कंहिं न कंहिं संत महात्मा दरवेश जे रूप में, साक्षात्कार रूप में प्रगट थिए थो। संसारी जीवन जी अॻुवाणी रहबरी करे, नाम जपाए, शेवा कराए, उन्हनि खे अज्ञानता जे अंधकार मां कढी गुबान रूपी प्रकाश में आणनि था। बाबा जन पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरनि दीन दुखियनि जा ॿेड़ा पार करे भुलियल खे सची राह ॾेखारियऊं ऐं संगत खे इहा ई सिख्या ॾींदा हुआ त प्यारा, सब जो मालिक हिकु ई आहे, पाण में प्रेम ऐं भाव सां रहो। सतगुरु स्वामी बाबा रामभजन साहिब उदासीन। श्री सतगुरु बाबा रामभजन साहिब भी पंहिंजे सतगुरुनि वांगुरु आए वए जो आदर भाव सत्संग जो प्रचार कंदा हुआ। संगत अॻे वांगुरु ईंदी रहंदी हुई। बाबा जन भी समाधीअ में रहंदा हुआ। कॾहिं भी हर्क शोक न हूंदो हुयुनि। शेवादारी शेवा प्रेम सां कंदा हुआ। साहिब घणो वक़्तु शांतीअ में रहंदा हुआ। जेको विश्वास रखी दर्शन कंदो हो, उन जे अचण सां ई कार्य करे छॾींदा हुआ। साईं जन इहो फरमाईंदा हुआ त असांखे माण्हू पंहिंजे चरित्र सां न, असांजी शेवा सां असांखे सुञाणनि। सतगुरु स्वामी बाबा रूप भजन साहिब उदासीन। पूज श्री समाधा आश्रम में बाबा रूप भजन साहिब जन बाग में तलाव जे भरिसां जिते खूह भी आहे, उते ॿारनि खे हर आर्तवार ते स्नान करण जो वर ॾिनो त जेको हिते स्नान कंदो उन जा दुख दूर थींदा। इहो हिननि जो वरदान हो जेको अञा ताईं नेम हलंदो थो अचे। हिननि साहिबनि जे वचन में वॾी सिधी हुई। ही ख़ासि करामत जो घर हुआ। अॼु भी जेको सची दिलि सां साए आचर ते जेके आर्तवार ते पूज समाधा आश्रम में खूह ते स्नान कंदा आहिनि, तन जा बाबा जन जी कृपा सां सभु दुख दूर थी वेंदा आहिनि। सतगुरु बाबा किशन भजन साहिब। समाधा आश्रम जी टी पातशाही बाबा रूप भजन साहिब जन जी ज्योति जोत समाइजण खां पोइ पूरे 12 ॾींहं समाधा आश्रम जी गदीअ ते सभिनी महात्माउनि, संतनि, भगतनि ऐं पंचायतनि मिली करे सतगुरु बाबा किशन भजन साहिब जन खे विराजमान कयो ऐं ब्राह्मण राज तिलक ॾिनो। सतगुरु बाबा किशन भजन साहिब जन जी गदीअ ते विराजमान थियण खां पोइ समाधा आश्रम में उहा ई रौनक लॻी वई जीअं सतगुरु शहनशाह बाबा रूप भजन साहिब जन जे वक़्त में हुई। साईं बाबा जन माता ॼेठीअ खे वरदान ॾिनो त तुंहिंजो छहों पुटु असांजो रूप हूंदो। असांजी सभिनी प्रेमियुनि खे इहा ई वेनती आहे त ॿारनि खे धर्म, शेवा, सत्संग, अदब ऐं इख़लाक़ जी ख़ासि तइलीम ॾियनि ऐं भाव पैदा कनि, भेदभाव ख़तमु कनि। असांजो नारो इहो ई आहे, सब जो मालिक हिकु आहे। सतगुरु बाबा गोबिंद भजन साहिब उदासीन। पूज बाबा गोबिंद भजन साहिब समाधा आश्रम जी 5 पातशाही आहिनि। बाबा गोबिंद भजन साहिब पूज श्री समाधा आश्रम में लाल साईं जे चालीहे साहिब जी शुरूआत कई। बाबा गोबिंद भजन साहिब बलोचिस्तान में जबल जी टकरीअ ते वेही तपस्या कई। उन नगरीअ जो नालो गोबिंद धाम कोलपुर रखियो वियो। अहिड़े महान योगी, त्यागी, तपस्वीअ जो वर्णन भॻवान श्री कृष्ण आनंद गीता में हिन रीत वर्णन कनि था त मनुष्य ऐं मित्र, मान ऐं अपमान, सर्दी ऐं गर्मी, सुख ऐं दुख में चुप रहे थो, सो ई सचो योगी आहे। सतगुरु स्वामी बाबा शिव भजन साहिब। हिन कलम खे ताक़त कान आहे जो संतनि जी महिमा जो वर्णन करे सघे। संतनि जी महिमा जो वर्णन त ख़ुदि वेद भी नथा करे सघनि। बाक़ी ही तछ समझ वारो जीव संतनि जी महिमा कहिड़ीअ तरह करे सघंदो। सिंधड़ी
दरवेशनि जे नाले सां मशहूरु आहे। ही सिंध संतनि, ज्ञानियुनि, योगियुनि, सन्यासियुनि, उदासीन दरवेशनि जी ख़ासि जनम भूमि रही आहे। सतगुरु बाबा शिव भॼन साहिब जन जो जनम बि हिन पवित्र सिंध जी धरतीअ ते थियो। साईं जन जे नंढे हूंदे खां ई वठी शेवा जी तरफ़ लाड़ो हूंदो हो। प्रभात जो उथी पंहिंजे घर में ई ठाकुरनि खे सनानु कराईंदा हुआ, साहिबनि जा रुमाल बदिलंदा हुआ ऐं साहिब प्रकाश कंदा हुआ। उन खां पोइ पंहिंजी माता सां गॾु पूज दरबार समाधा आश्रम में दर्शन लाइ ईंदा हुआ ऐं शेवा कंदा हुआ। साईं जन जी सॼी ज़िंदगीअ मां असांखे सिर्फ़ु इहो ई सबक़ु मिलंदो आहे त असांखे हर वक़्तु सतगुरुनि जी शेवा करणु घुरिजे ऐं कॾहिं बि को इंसान अगरि तकलीफ़ में आहे त सभ खां पहिरियां उन जी मदद करणु घुरिजे।